फरीदाबाद जे ॻोठ मेयो खान रिंद जे रहवासी ॻोठाणे अली जान रिंद ऐं ॿियनि ॻोठाणनि समेत टावर चौक ते पहुची एहतजाज कंदे धरणो हुयो। इल्ज़ाम हुयो त सरदार चांडियो काठियूं किरण था मूंखे पंहिंजे माण्हुनि हथां खंबराए मूंखे पंहिंजी औताक ते घुराए मूं मथां बेरहमानो तशदुद कयो आहे। जॾहिं त हिन मौक़े ते नौजवान ऐं ॿियनि ॻोठाणनि अब्दुल जब्बार रिंद समेत सरदार चांडियो ख़िलाफ़ नारा हणंदे इख़्तियारियुनि खां इंसाफ़ जी घुर कई आहे। होॾां ॿिए तरफ़ काछे में नौजवान अली जान रिंद जो इल्ज़ाम रद्द कंदे PPMPA नवाब सरदार खान चांडियो मौक़िफ़ ॾींदे चयो आहे त माण्हुनि शिकायत कई त अली जान रिंद मुंहिंजे बंगले जे भरिसां चर्च भंग ऐं अफ़ीम हलाए थो। जे ते मना कयो त हिते मंशियात वारो कमु बंदि कर, हक़ हलाल जी रोज़ी कर। मना करण ते तशदुद जो इल्ज़ाम हुयो अथसि जेको सरासर कूड़ आहे। जेको ग़लति कमु करे हिन खे मना त कंदसि, बाक़ी अली जान रिंद ते तशदुद नाहे कयो। कूड़ थो ॻाल्हाए, अहिड़ी ॻाल्हि न आहे। हिन वक़्तु सोशल मीडिया ते मुंहिंजे ख़िलाफ़ ग़लति प्रोपेगेंडा कई पई वञे। पाण ॿियनि दर्शे मूंखे जॾहिं ॿिठो पाण हुन तशदुद कयो। लचियूं हुयईं, ठोसा हुयईं, मुका हुयईं, तमामु बेदर्दी सां मुंहिंजो ज़ख़्मी थियो आहे। मुंहिंजो घाट ॾी मूंखे ॿुधण मूंखे ज़ख़्मी आहे, हे ॿांह बि ज़ख़्मी आहे मुंहिंजी। थाणे ते मां काॾे वञा, मुंहिंजो थाणे ते वियासीं त केरु कुझु करे ई कोन। बाबा थाणे ते कहिड़ो अदालत आहे? थाणे ते थाणे में पहुतो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।